अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे अलामा आया काज़ी। त दोस्तों अलामा आया काज़ी अला जो माना असल नालो थींदो अलामा इमदाद इमाम काज़ी जो जनम 18 अप्रैल 1886 में ॻोठ पाट हाणोको दादू ज़िले में थियो। अलामा आया काज़ी बुनियादी तालीम आखूंद अब्दुल अज़ीज़ खां हासिल कई। मैट्रिक पास करण खां पोइ अलामा साहब अलीगढ़ में वधीक तालीम हासिल करण लाइ वियो। 1910 में लिंकन इन लंडन में बार एट लॉ में दाख़िला वरितऊं। तालीम दौरान अलामा साहब जी मुलाक़ात मिस एल्सा सां नाले हिकु जर्मन ख़ातून सां थी। 1910 में एल्सा सां शादी करे अज़दवाजी रिश्ते में मुंसलिक थिया। अप्रैल 1923 में खैरपुर रियासत में जज मुक़ररु थियो, जितां पोइ दस्तबरदार थियो। अदबी सफ़र काज़ी साहब 1924 में हिकु मज़मून बउनवान मशरक़ी शाइरीअ में गज़ल जो मक़ाम लिखियो। तालीम ऐं तबलीग उहे संदसि महबूब मशग़िला हुआ। फरमाईंदा हुआ त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमूदे मूजिबि फ़क़ति ॿिनि क़िस्मनि जा माण्हू कारआमद आहिनि, हिकिड़ा मुअल्लिम यानी उस्ताद या ऐं ॿिया मुतअल्लिम यानी शागिर्द। त दोस्तों उन सां गॾोगॾु अगरि उन्हनि जे अदबी जेको आहे जेके उन्हनि जूं कॉन्ट्रीब्यूशन्स आहिनि उन ते अगरि असां नज़र फिरायूं त जी त 1933 में ई अलामा साहब पंहिंजी घरवारी एल्सा काज़ी जे ताउन सां किताबु लिखियो, जंहिंजो नालो हो एडवेंचर्स ऑफ अ ब्राउन गर्ल इन द सर्च ऑफ गॉड। भूरी छोकिरी ख़ुदा जे ॻोल्हा में। क़याम पाकिस्तान खां कुझु अरसो अॻु अलामा साहब इंग्लैंड मां मोटी आयो ऐं कराची में अची रहियो। अलामा साहब उन वक़्तु पाण हर जुमे ते जिनाह हॉस्टल जे मस्जिद में अची ख़ुतबो ॾींदो हो। सिंध यूनिवर्सिटी लाइ संदसि ख़िदमतूं 1951 में सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थियो ऐं उनखे आला तालीमी दर्सगाह बनाइण लाइ मुख़्तलिफ़ क़दम खयां, जिन में उन्हनि मुख़्तलिफ़ शोबा क़ाइमु कया ऐं तालीमी माहिरनि सां गॾु लव विचण में आया ऐं जीअं थोरे ई अरसे में माना तमामु घणा शोबा क़ाइमु थी विया। वाइस चांसलर बणिजण खां पोइ अलामा साहब सभ खां पहिरीं सिंध यूनिवर्सिटी में सेंट्रल लाइब्रेरी क़ाइमु कराई ऐं प्रेस लॻाइण जी मंज़ूरी ॾिनी। त दोस्तों ही हो जेको आहे पंहिंजो अलामा आया काज़ी जो जेको आहे सिंधी अदब लाइ ख़िदमतूं। इन में हाणे असां छा लिखी सघूं था, हिकु पहिरियां त इंट्रोडक्शन ॾींदासीं हुनजो जेको बार एट लॉ हुनजो जेको आहे अलीगढ़ मां तालीम पैदा थिया ज़िले दादू में। हुन खां अलावा उहे जेका हुआ जेको आहे हुनजो किताबु एडवेंचर्स ऑफ अ ब्राउन गर्ल, हुनजी जेका मिस एल्सा जेका शादी, हुन खां अलावा सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थियणु ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स जो कया। हुन खां बाद में जेको आहे CL क़ाइमु करणु सिंध यूनिवर्सिटी में सेंट्रल लाइब्रेरी वग़ैरह क़ाइमु करणु। सो इहे सभु शयूं मिलाए करे असां हिकिड़ो जेको आहे सुठो जवाबु तयारु करे सघूं था। उमेद आहे त इहे लेक्चर तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर सां गॾु। थैंक यू।